विस्पति देवता जी कथा। हिकिड़ो शाहूकार माल जा गोरा भराए परे परे विलायत में वापार करण वेंदो हो। हुतां जेको अची चार धन कमाए ईंदो हो, हुन सां कुटुंब जी पालना कंदो हो ऐं दान धर्म भी कंदो हो। पर हुन जी ज़ाल खे इहा ॻाल्हि न वणंदी हुई। हिकिड़े ॾींहुं उहो शाहूकार वापार करण लाइ विलायत वियो हो। हुन जे परपुट विस्पति देवता साधुअ जो रूप धारे हुन जी ज़ाल खां अची भिख्या घुरी। माईअ चयोसि त स्वामी, मां त दान करे करे कक थी पई आहियां। हाणे अहिड़ी का कृपा कयो जो मुंहिंजो धन नास थी वञे। साधुअ चयोसि त चयोसि, ईअं ई थींदो। हाणे तूं इहा कर, सत विस्पति खाड़ चढ़ाए, कपिड़ा टकाए, तेल अमेट सां सनानु कर ऐं मांस मच्छी वरताए त तुंहिंजो अगर तगड़ नास थी वेंदो। एतिरो चई साधु हलियो वियो। माईअ अञा 6 विस्पति इहा कयो त माईअ जो समूरो धन नास थी वियो ऐं माई पाण बि परलोक सिधारी। होॾां शाहूकार जेके माल जा जहाज भराए घर पे आयो, हुन जा सभु जहाज सामान सहित समुंड में बुॾी विया। पाण तख़्तनि खे चुंबड़ी मस मस अची कंधीअ ते पहुतो। घर में अची छा ॾिसे त समूरो माल अंगड़ भितर थियो पियो आहे। तॾहिं धीणस खेनि सॼी वार्ता करे ॿुधाई। धीअ खे दिलदारी ॾेई पाण भॻवान जे भाणे ते राजी रहियो। काठियूं करे पंहिंजे हयाती जा दुखड़ा ॾींहं पियो गुज़ारींदो हो। हिकिड़े ॾींहुं धीणस पीउ खे लीलाए चयोसि त बाबा, अॼु ॾुध खाइण जी दिलि थी आहे। पर हुन वटि ॾुध काण पैसो किथे हो। हुन खे सखेड़ा दिलासा पियो ॾींदो हो। हिकिड़े ॾींहुं इन ई चिंता में जंगल में वञी वेठो रहियो त वीरल भॻवान साधुअ जो रूप धारे हुन वटि आयो ऐं हुन खां उदास थियण जो सबबु पुछियो। शाहूकार हुन खे समूरी कथा करे ॿुधाई। कथा ॿुधी साधुअ चयोसि त भाई, तुंहिंजी ज़ाल विस्पति ॾींहुं विस्पति भॻवान जी अपमान कयो आहे, जंहिं करे तुंहिंजी इहा हालत थी आहे। हाणे तूं मुंहिंजो चवण मन। विस्पति ॾींहुं विस्पति देवता जी कथा जो पाठ कंदो कर। टके जी कारी ड्राख ऐं भुॻड़ा घुराए जल जे लोटे में खंडु चिपटी विझी पाण पीअंदो कर ऐं सॼी संगत खे बि उहो अमृत ऐं सेसा विराए ॾींदो कर त प्रभु तुंहिंजो सभु मनोकामनाऊं पूरी कंदो। ऐं इहे चई साधु हलियो वियो। वरंदी विस्पति आई। शाहूकार दस्तूर मूजिबि जंगल मां काठियूं करण वियो। हुन ॾींहुं हुन खे काठियुनि मां 2 टका वधीक मिलिया, जंहिं मां टके जो ॾुध वठी पंहिंजी धीअ जी दिलि पूरी कराई। बाक़ी जेको टको बचियोसि हुन मां कारी ड्राख ऐं भुॻड़ा वठी विस्पति देवता जी कथा करे उहा सभिनीनि खे विराए पोइ पाण बि खाधई। हुन ॾींहं खां वठी हुन जा दुख दूर थिया। सुख सां ॿी विस्पति आई, पर हुन ॾींहुं कथा करण चित सां भुली वई। हुन ई ॾींहुं शहर जे राजा वॾो यज्ञ करायो हो। सॼे शहर जा माण्हू उते खाधो खाइण विया हुआ। इहो शाहूकार भी धीअ खे वठी उते कुझु देर सां वञी पहुता, जंहिं करे राजा हुननि खे पंहिंजे घर में रसोई कराई। जॾहिं हू भोजन करे उथिया तॾहिं राणीअ जी नज़र वञी किलीअ ते पई, जाते हुन जो नवलखो हार टंगियो पियो हो। छा ॾिसे त नवलखो हार आहे ई कोन। हुन खे पक थी त मुंहिंजो नवलखो हार ही पीउ ऐं धीअ खणी विया आहिनि। सो राजा खे चई ॿिन्हिनि खे खणी क़ैद कराई। जेल में धीउ ऐं पीउ ॾाढो परेशान थी विया। उते वीरल भॻवान खे यादि कयूं। वीरल भॻवान साधुअ जे रूप में दर्शन ॾेखारे चयोसि त तव्हां अॻे विस्पति थे वीरल भॻवान जो अपमान कयो आहे। हाणे हीअ जेका बि विस्पति ईंदी तव्हांखे जेल जे ॿाहिरां टको लभंदो। हुन मां टके जा भुॻड़ा ऐं ड्राख वठी कथा बि कजो ऐं सेसा विराए सभिनीनि खे अमृत जल भी पीआरिजो। तव्हांजा सभई दुख दूर थी वेंदा। एतिरो चई साधु अलोप थी वियो।
वरी ॿी विस्पति आई। जेल जे ॿाहिरां बराबरि टको हथु लॻो, पर शइ किथां अचे। हिकिड़ी माई उतां लंघे पई वई, हुननि खे सॾु करे ड्राख ऐं भुॻड़ा वठी अचण लाइ चयोसि। हुन माईअ अभिमान में भरिजी चयो त अॼु मुंहिंजे पुट जी शादी आहे, सो मां त कपिड़ो वठण थी वञा। वरी ॿी माई उतां लंघी। शाहूकार हुन माईअ खे बि सॾु करे साॻी ॻाल्हि चई। हुन माईअ जो हुन ॾींहुं को पुटु मरी वियो हो, जंहिंजे कफ़न जो कपिड़ो हूअ बाज़ार मां वठण पई वई, पर वीरल भॻवान जो नालो ॿुधी हिकदमि अवल हुननि खे टके जा ड्राख ऐं भुॻड़ा आणे ॾिनई ऐं पाण बि उते वेही विस्पति देवता जी कथा ॿुधई। कथा ॿुधी सेसा ऐं अमृत वठी जॾहिं घर ॾांहुं वञण लॻी, तॾहिं रस्ते ते पंहिंजे पुट जी काई वेंदी ॾिठई। हुन काई खणण वारनि खे तरसायो, चयो त पहिरीं मूंखे पंहिंजे पुट जो मुख ॾेखारियो। काई धरतीअ ते रखी बालक जो मुख खोलियो। माईअ अमृत ऐं सेसा खणी पंहिंजे मुअल पुट जे मुख में विधा त वीरल भॻवान जे बाज सां उहो बालक श्री राम चई हिकदमि उथी खड़ो थियो। हेॾां जंहिं माईअ जे पुट जी शादी हुई, सो वीरल भॻवान जे नाले सां बेमुख थियो हो। जंहिं करे घोड़ीअ त चढ़ियो, जॾहिं टिवाते ते पहुतो तॾहिं घोड़ीअ अड़ी हुई ऐं हू धू वञी पट ते वञी पियो। अहिड़ी त चोट लॻसि जो मिंटनि में मरी वियो। पोइ वीरल भॻवान साधुअ जो स्वरूप धारे हुन खे विस्पति देवता जी पूजा करण लाइ चयो। हुन सचे भाव सां वीरल भॻवान जी कथा पढ़ई। कारी ड्राख भुॻड़ा ऐं अमृत संगत में विरहायो ऐं पुट जे मुख में बि विधो त उहो हिकदमि उथी खड़ो थियो। ॾींहं गुज़रिया, विस्पति जी राति आई। वीरल भॻवान राजा के सपने में दर्शन ॾेई चयो त हे राजन, जेके पीउ ऐं धीउ तो बंदी खाने में बंदि कया आहिनि, से ॿई निर्दोष आहिनि। उन्हनि ॿिन्हिनि खे जेल मां आज़ादु कर। राणीअ जो नवलखो हार हुन ई किलीअ में टंगियो पियो आहे। सुबुह जो राणीअ सचमुच उहो नवलखो हार किलीअ में टंगियल ॾिठो। राजा उन्हनि ॿिन्हिनि पीउ ऐं धीअ खे जेल मां कढाई, सुठा कपिड़ा पाइण लाइ ॾिना ऐं पंहिंजे कयल अपराध जी माफ़ी घुरी ऐं हुननि खे पंहिंजो अधु राज भाग ॾिनो। कन्या खे भी तमामु ऊचे कुल में परणायो, ॾाजे में हीरा लाल जवाहर ॾिनई। वीरल भॻवान अहिड़ो ई आहे, जहिड़ी जंहिंजे मन में मुराद हूंदी आहे अहिड़ी ई पूरन कंदो आहे। जेको बि प्रेमी सचीअ सिक, सचीअ भावना ऐं प्रेम प्रीतीअ सां हीअ कथा पढ़ंदो या ॿियनि खे ॿुधाईंदो, तंहिंजी सभई आसा पूरन थींदी। सभई प्रेम सां चओ वीरल भॻवान की जय। वीरल भॻवान की जय।